अस्सलाम वालेकुम। तव्हांजो पंहिंजो अमीन मोहम्मद गिरियो अमीन एसकेडी चैनल सां गॾु अॼु सिखंदासूं त यूट्यूब चैनल जी लिंक कॉपी कीअं कजे। आज हम सीखेंगे तो यूट्यूब चैनल की लिंक कॉपी कैसे की जाती है। चलते हैं वीडियो की तरफ और देखते हैं लिंक कॉपी कैसे की जाती है। पहिरीं अचबो यूट्यूब ऐप पे, यूट्यूब मथां ॾिसो उन क्लिक कयोसीं। उन खां अचण खां पोइ तव्हांजो यूट्यूब चैनल ठहियल उन लोगे तो चइबो साम्हूं ॾिसो लोगो ठहियल आहे, उन क्लिक कयोसीं। क्लिक करण खां पोइ अचबो यूअर चैनल ताईं ऐप में शामिल थी वेंदो यूअर चैनल। थ्री डॉट ते अचबो, मथां थ्री डॉट ते क्लिक कबो, पोइ शेयर ते क्लिक कबो। शेयर खां पोइ पहिरीं फर्स्ट कॉपी लिंक ते क्लिक कबो। हाणे तव्हांजी लिंक कॉपी थी वई। लिंक कॉपी जेकॾहिं तव्हां किथे सेव करणु चाहियो त सेव करो था, न त कंहिंखे व्हाट्सएप करणु चाहियो था त व्हाट्सएप करे सघो था। जीअं मूं पंहिंजे दोस्त ॾे व्हाट्सएप कई आहे मुंहिंजी लिंक, ऐं ॾिसो त कॉपी कयमि, उहा हिन जा मैसेज में अची पेस्ट कयां थो। हीअ मूं पेस्ट कई ऐं हीअ मूं सेंड करे छॾी।